नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदड़ कंडियारो भरिसां क़ौमी शाहराह ते पुलिस अमलदार जी कार रस्ते वींदड़ पाॾे खे टक्कर हणी मारे छॾियो। अमलदार पुलिस में हुजण करे पाॾे मालिक सरमन ॾेपर खे पुलिस घुराए बदिराए छॾियो। बाद में ॾेपर बिरादरी जे माण्हुनि थाणे ते पहुची पुलिस खां पाॾे मालिक खे आज़ाद करायो। पुलिस अमलदार जी ज़्यादती ख़िलाफ़ पाॾे मालिक ऐं ॾेपर बिरादरी जे माण्हुनि पारां नेशनल प्रेस क्लब अॻियां अची मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते सरमद ॾेपर अली हसन ॾेपर ऐं ॿियनि दाइंदे चयो त हू ग़रीब मिसकीन आहे। क़ौमी शाहराह ते पुलिस अमलदार सलीम जलबानी जे कार पाॾे खे टक्कर हणी ज़ख्मी कयो। उल्टो अमलदार पुलिस में हुजण करे पाॾे मालिक सरमद ॾेपर खे बदिरायो। बाद में असां गिरफ़्तार थियल अमरा खे छॾायो। पुलिस अमलदारनि नाजाइज़ी बि कई आहे। हू पुलिस में हुजण करे असां ग़रीबनि सां नाइंसाफ़ी करे रहियो आहे ऐं गाॾी जे नुक़सान भराइण जो असांखे चई रहियो आहे। हादसे में असांजो भलो नस्ल जो पाॾो मरी वियो आहे। पुलिस अमलदार वरी असांखे परेशान करे रहियो आहे। हिननि SSP खां मुतालबो कयो त नोटिस वठी पुलिस अमलदार ख़िलाफ़ कदम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।